उमेरबाब चांडियो DIG मथां लगायल इल्ज़ामनि जी वायरल थियल वीडियो जी DIG लाड़काणो तरदीद करे छॾी आहे। सोशल मीडिया ते उमेरबाब चांडियो जी वायरल थियल वीडियो में DIG लाड़काणो मथां लगायल इल्ज़ामनि खे DIG लाड़काणो रद्द करे छॾियो आहे। DIG नासिर आफ्ताब पठाण तरदीद कंदे चयो आहे त कंबर शहदादकोट ज़िले में मुक़ररु थियल SHO इमदाद चांडियो कुझु महीननि खां मुक़ररु थियल आहे, जंहिं ते पहिरियां उमेरबाब चांडियो तरफ़ां एतिराज़ साम्हूं न आयो हो। DIG जो चवणु हो त मुंहिंजी मुक़ररी खां 4 ॾींहं बाद उमेरबाब चांडियो तरफ़ां बेबुनियाद इल्ज़ाम साम्हूं आया आहिनि, जिन में का सदाकत न आहे। हिन चयो त SHO जी मुक़ररी ज़िले में मौजूदु SSP पाण कंदा आहिनि, जंहिं में रेंज जो को बि अमल दख़ल न हूंदो आहे। जेकॾहिं उमेरबाब चांडियो वटि SHO इमदाद चांडियो ख़िलाफ़ गैर क़ानूनी सरगर्मी में मुलविस हुजण जा सबूत मौजूदु आहिनि त DIG ऑफिस या SSP कंबर शहदादकोट खे ॾिना वञनि। साबित थियण ते SHO ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। माज़ी में उमेरबाब चांडियो जी शिकायत ते इंस्पेक्टर इमदाद चांडियो खे बि हटायो वियो हो।